कहने पार्टी छोड़ी जमी आए गरीबन जो कहिड़ो दाद फरियाद सॼा मसला हाल ई कोन था थियनि सॼी ज़िंदगी निंधण का भरजी गुज़ारी न्याणी जो रिश्तो पीरल लाइ वठो ॿियो केरु थी सघे थो सोचो ना इहो रिश्तो मूं लाइ वठो पोइ मां उन्हनि छोकिरनि सां ॻाल्हाईंदुसि तूं खाननि जो चालीहो ते गुज़रण ॾे मुरादी या वाक़ियो आहे तव्हां छा था सम्झो अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड में छा हाणे वाकई जेको आहे मुराद वारा त मिठड़ खे क़ाबू कयूं वेठा आहिनि। छा जेका शानवाज़ ख़ान जा हिकु गद्दार माण्हू आहिनि जेका अली ख़ान खे क़ैद कयूं वेठा आहिनि, उहे मारे छॾींदा अली ख़ान खे। आख़िर अली ख़ान जो छा कंदा, इन जो हल छा निकिरण वारो आहे। दोस्तों, जी वॾी अपडेट्स ॾींदासीं हिन नंढिड़े वीडियो में, इनखे आख़िर ताईं ॾिसंदा। थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टीवी खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा ऐं टिकटॉक ID ऐं पेज खे बि फॉलो कंदा। दोस्तों, मां ॿुधाईंदो हलां त यूट्यूब ते जेका हाणे अॻे एपिसोड अचण वारी आहे, इन में तव्हां ॾिसंदो पहिरीं ॻाल्हि त इहो ग़म मल्हायो वेंदो खानण जेको मारिजी वियो जंहिंखे हाशिम मारियो। ऐं ॿी ॻाल्हि त उनजे जेको आहे खानण जी धीउ जेका वेठी आहे उनजे रिश्ते जूं बि ॻाल्हियूं थींदियूं। अहिड़े हिसाब सां पीरल ख़ुशि थींदो ऐं उनखे मुराद इहा ॻाल्हि कंदो कुझु ॾींहुं तर्स मसइलो हल थिए, चालीहो गुज़रे, पोइ रिश्तो तुंहिंजो घुरंदासीं उन्हनि खां। दोस्तों, मां ॿुधाईंदो हलां अली ख़ान खे उहे मारे न सघंदा। उहो फ़िलहालु अली ख़ान खे इन लाइ क़ैद कयूं वेठा आहिनि छो त उन खे शानवाज़ ख़ान उन्हनि खे भॼाए छॾियो, चई तव्हां कंहिं कम जा न आहियो। उहे ताक़त ॾेखारणु चाहिनि था असां वॾे कम जा माण्हू आहियूं ऐं उहे तंग थी नेठि अली ख़ान खे उछले था, या मुराद शानवाज़ ख़ान जे दर ते या मुराद जे दर ते या वरी रहज़न वारनि जे दर ते।